नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे लंडन खां ख़बर ॾींदा रहूं त पाकिस्तान बांग्लादेश खे शिकस्त ॾेई छॾी। पार्लियामानी आलमी कप खटे वरितो। पाकिस्तान जी पार्लियामानी क्रिकेट टीम पूरी टूर्नामेंट में बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो कयो। पाकिस्तान 153 रन्सनि जो टारगेट ॾेई 12 ओवरनि में पूरो करे वरितो। फाइनल मैच में बांग्लादेश जे पार्लियामानी टीम पहिरीं रांदि खेॾींदे 152 रन्सूं ठाहियूं। जवाब में पाकिस्तानी पार्लियामानी क्रिकेट टीम बांग्लादेश खे फाइनल में 9 विकेटनि तां शिकस्त ॾेई कप खटे वरितो। पाकिस्तान जी तरफ़ां अली अमीन गंडापुर 53 रन्सनि तां निमाहिया रहियो। हुन खां अॻु में सेमीफाइनल में पाकिस्तान अफ़गानिस्तान खे शिकस्त ॾेई फाइनल जे लाइ क्वालीफाई कयो। अफ़गानिस्तान जी टीम पहिरीं बैटिंग कंदे 20 ओवरनि में 110 रन्सूं ठाही आउट थी वई। पाकिस्तान जे तरफ़ां मुर्तज़ा महमूद 21 रन्सूं ॾिनियूं ऐं 3 रांदीगरनि खे आउट कयो। कप्तान ज़ैन कुरैशी ऐं अहमद गंडी बि 2 विकेटूं वरितियूं। 102 रन्सनि जी डोड़ में पाकिस्तान मुक़रर हदफ़ 14 ओवरनि में 2 विकेटनि जे नुक़सान ते पूरो करे वरितो आहे। पाकिस्तान जे तरफ़ां अली ज़ाहिद 36 जॾहिं त अली अमीन गुंडापुर 35 रन्सनि सां निमाहिया रहियो। जॾहिं त क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर बि फाइनल मैच में मौजूदु हो ऐं रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई कंदो रहियो। परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी बि लंडन में पार्लियामेंट्री क्रिकेट वर्ल्ड कप में पाकिस्तान जी सोभ ते पूरी क़ौम खे मुबारकबाद ॾिनी आहे। हिन चयो आहे त पाकिस्तान जी पार्लियामानी क्रिकेट टीम सुठी रांदि जो मुज़ाहिरो कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।